नाज़रीन ते पटीतन मां इंसाफ़ राजपत जी रिपोर्ट शामिल कंदासीं त पटीतन में चोरनि जो राज ख़त्म थी न सघियो। पटीतन जे ॻोठ अरबाब बिरोही भरिसां चोरनि मोटरसाइकिल सवार असलम ख़ासकली खां 55,000 रोक टच मोबाइल फुर करे नौजवान जी मज़ाहमत ते नौजवान असलम ख़ासकली खे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं बाद शहरनि पटीतन नुसरत केनाल ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जॾहिं त असलम ख़ासकली अख्तर मिस्री ख़ासकली ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त शहर वञी रहिया हुआसीं त इम्तियाज़ बोड़ाणो, नदीम बोड़ाणो ऐं सखियो बोड़ाणो मुंहिंजे मथां फायर करे बेदर्दी सां हिन मुंहुं जूं टंगूं ऐं ॿाहूं भञी बदतरीन तशदुद कयो। हिन चयो त 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर असां सां इंसाफ़ न थी सघियो आहे। वधीक हुन कराची एक्सप्रेस सां हुनजे वारसनि पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। रिकॉर्डिंग सूबेदार ॿुधे ॿुधो त हू मालिक चवे थो तव्हां पंहिंजा खपन वठी रखो, मां तव्हांखे मारींदुसि। हिकु ॾींहुं ॾोहारी माण्हू आहे, हिकु ॾींहुं बि पुलिस हुन न चढ़ी आहे। 5 एफआईआर थाणे ते पुलिस जा हुन खां रिश्वत वठी असांजो भाउ असांजो मारायो आहे, असां मरी पिया थी पुलिस कोन उते दफ़ा अचनि। असां उते विया पुलिस खे ॾसियो विया, जेॾीमहिल थाणे ते दफ़ा अचनि पुलिस असांखे हिकिड़ो सिपाही त मिले, उहो चवे त असां वटि पुलिस ई कान्हे का। जॾहिं तव्हां वटि पुलिस कान्हे का त असां कंहिं वटि वञूं? पुलिस का बि जेको को बि एक्शन नथी खणे, पुलिस ॾोहारनि सां मुलविस आहे, पुलिस ॾोहारनि खां पैसा थी वठे।